अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। अॼु असां पंहिंजे हिकिड़े न्यू वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। अॼु जे असांजे वीडियो जो टॉपिक आहे रेशो, जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं निस्बत। सभ खां पहिरियां अचूं त हुनजी डेफिनेशन छा आहे, रेशो छा हूंदो आहे, निस्बत छा हूंदी आहे, अचो त हुनखे सम्झूं। जेकॾहिं निस्बत जी डेफिनेशन कंदासीं त उहा थींदी कंपेरिजन बिटवीन टू लाइक क्वांटिटीज़। निस्बत जी माना आहे जॾहिं असां ॿिनि हिकु जहिड़ियुनि शयुनि जे विच में भेट कंदा आहियूं त हिकिड़ी शइ ॿी शइ खां केतिरी वॾी आहे या केतिरी नंढी आहे, त उनखे असीं चवंदा आहियूं निस्बत। निस्बत जेका आहे उहा हिकिड़े क़िस्म जो अणपूर आहे, उहो जंहिंजा ॿ हिसा हूंदा आहिनि। अचो त ॾिसूं उहे कहिड़ा आहिनि। मिसाल जे तौर ते जेकॾहिं मां हिते लिखां हिकु निस्बत ॿ, त जेको असांजो जेको फस्ट पार्ट आहे, जेको 1 लिखियलु आहे, असां हुनखे चवंदा आहियूं एंटीसीडेंट। एंटीसीडेंट ऐं हुनखां बिल्कुलु विच में ॿ जेके आहिनि उहे डॉट्स लॻंदा आहिनि, ॿ नुक़्ता लॻंदा आहिनि। उहे जेके डॉट्स आहिनि उहे निशानी आहे निस्बत जी। ऐं उन खां पोइ वरी जेके ॿ लिखियल आहिनि असां वटि, उनखे चइबो आहे कॉन्सिक्वेंट। जेकॾहिं असां सिंधीअ में असां हिननि खे चऊं त एंटीसीडेंट जी माना थींदी अॻियाड़ी ऐं कॉन्सिक्वेंट जी माना थींदी पोयाड़ी, पोयों लफ़्ज़ जेको आहे। हाणे हीउ जेको हिकु निस्बत ॿ आहे, इन जो को बि यूनिट न आहे। छाजे करे जो असां लाइक क्वांटिटीज़ जे विच में रेशो कढंदा आहियूं, निस्बत कढंदा आहियूं, कॾहिं बि ॿिनि मुख़्तलिफ़ शयुनि जे विच में निस्बत मालूम न थी सघंदी आहे। छाजे करे जो उन्हनि जी जेका मिक़दार आहे उहा अलॻि अलॻि थी वेंदी। जॾहिं उन्हनि जी मिक़दार अलॻि अलॻि थी वेंदी त पोइ उन्हनि जे विच में असां रेशो या निस्बत बि मालूम नथा करे सघूं। उनजो मिसाल मां तव्हांखे ॾियां त जेकॾहिं असां ॾींहंनि जे विच में भेट कयूं त डेज़ यानी ॾींहं ऐं निस्बत बि जेका आहे उहा सदाईं उन्हनि जी डेज़ जे विच में ई निकिरंदी। कॾहिं बि ईअं नथो थी सघे त डेज़ जी निस्बत तव्हां जेको आहे उहो वीक्स में कढो या मंथ्स में कढो या ईयर्स में कढो, इहो पॉसिबल ई न आहे, इहो मुमकिन ई न आहे। एसी ताईं इहो मुमकिन न आहे जेसीं ताईं तव्हां हिननि वीक्स खे, तव्हां हिननि मंथ्स खे, तव्हां हिननि ईयर्स खे तव्हां कन्वर्ट कंदव डेज़ में। जीअं मिसाल तौर जे करे मां चवां त डेज़ 1 डे ऐं 1 वीक जी पाण में निस्बत कढो, त उहा ईअं थींदी त पहिरियां सभ खां पहिरियां हिकु वीक खे असां कन्वर्ट कंदासीं ॾींहंनि में। त हिकिड़े वीक में जेको आहे, हिकिड़े हफ़्ते में त ॾींहं केतिरा हूंदा आहिनि, त असां चई सघूं था त हिननि ॿिन्ही जी पाण में निस्बत जेका उहा निकिरंदी त हिकिड़ो ॾींहुं ऐं हिकु वीक में 7 ॾींहं हूंदा आहिनि, त उहा थींदी 1:7 यानी 1:7। इन जो मक़सदु इहो आहे त हिकु हफ़्तो हिकु ॾींहं खां 7 चकर वॾो आहे, 7 टाइम्स हुन खां ग्रेटर आहे। ऐं जेकॾहिं हिन जो वरी एंटीसीडेंट ॾिसूं, हिन जी अॻियाड़ी वरी ॾिसूं, त उहा वरी पंहिंजी पोयाड़ीअ खां, कॉन्सिक्वेंट खां 7 ते नंढी आहे। ऐं हिकिड़ी क्वांटिटी, हिकिड़ो मिक़दार जेतिरो ॿिए खां वॾो हूंदो, उहो साॻियो ई वरी ॿियो मिक़दार उन खां ओतिरो नंढो हूंदो। इहा ॻाल्हि हमेशह तव्हां यादि रखी छॾिजो त कॾहिं बि ॿिनि अनलाइक क्वांटिटीज़ जी पाण में निस्बत न निकिरी सघंदी आहे, हमेशह लाइक क्वांटिटीज़ जी निस्बत निकिरंदी आहे। हाणे ॿियो असां वटि अॻु में असां पाण हिन वीडियो जी शुरूआति में चई चुकासीं त निस्बत पिणु जेको आहे उहो हिकिड़ो क़िस्म जो अणपूर आहे। त इहो अणपूर कीअं आहे? मिसाल तौरु मां हिते निस्बत लिखियो आहे 1:2, त हिन जी माना आहे 1/2। हाणे इहो कीअं थियो 1/2? मिसाल मां ईअं चवां थो त हिकिड़ी शइ कंहिं शइ खां ॿीण ते वॾी आहे। जेकॾहिं उहा शइ हुन खां ॿीण ते वॾी आहे त उनजो जेको इंसीडेंट आहे या उनजी जेका अॻियाड़ी आहे उहा पंहिंजी पोयाड़ीअ खां अधु नंढी आहे, अधु घटि आहे। यानी हीअ जेकॾहिं डबल टाइम्स आहे त हीअ 1 टाइम्स आहे। जेकॾहिं हिन खां अधु नंढी आहे त उहो साॻियो ई अणपूर में बि उहा ई शइ अची वई त 1/2, उहा अधु नंढी आहे उहा उन खां पोइ असां वरी जेको आहे उहो रेशोज़ खे सिंप्लीफाई बि कंदा आहियूं, सिंपल बि कंदा आहियूं। त उनखे असां सिंपलेस्ट फॉर्म में बि असां उनखे लिखंदा आहियूं। मिसाल तौरु जेकॾहिं असां वटि हुजे रेशो आहे हिकिड़ो, असां वटि आहे 48 रेशो 36, त भई हिकिड़ो तमामु वॾो रेशो मौजूदु आहे असां वटि। असां हिन रेशो खे जेको आहे उहो सिंप्लीफाई बि करे सघूं था, असां हुनखे नंढो बि करे सघूं था, उनखे लास्ट आख़िरी उनखे शक्ल बि असां पिणु इहा ॾेई सघूं था। उहा कीअं ॾींदासीं? असां ॾिसूं त 48 ऐं 36 ते
12 जो खोड़ो जेको आहे उहो पूरो पूरो लॻे थो। 48 ते जेको आहे उहो 4 चकर लॻे थो ऐं 32 ते जेको आहे उहो 3 चकर खोड़ो लॻे थो। हाणे इन खां वधीक इहो सिंपल नथो थी सघे, सादो इन खां वधीक नथो थी सघे, छाजे करे जो को बि खोड़ो हिननि ते वरी ॿियो को लॻे ई नथो। तंहिंजे करे ही हिन जी सिंपलेस्ट फॉर्म थी वई, सादे में सादी शक्ल थी वई। यानी हिकिड़ी शइ जेकॾहिं उहा 4 रुपए आहे त ॿी शइ उहा 3 रुपए जी आहे, ऐं हिकिड़ी शइ जेकॾहिं 4 टाइम्स आहे त ॿी वरी शइ जेका आहे उहा 3 टाइम्स आहे। हाणे जेकॾहिं हिन रेशो जे मुतालिक़ तव्हांखे जेकॾहिं को बि सुवाल वग़ैरह पुछिणो हुजे, का बि ॻाल्हि जेकॾहिं तव्हांखे पुछणी हुजे जेका तव्हांखे सम्झ में न आई हुजे त ज़रूरु तव्हां ते कोई असांखे कमेंट में ॿुधाइजो। वीडियो खे शेयर ज़रूरु कजो, लाइक जो बटन ज़रूरु दॿाइजो, असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। थैंक यू वेरी मच।